सिंध एजुकेशन फाउंडेशन जे MD चार्ज संभाल खां पोइ गंवर अली लगाड़ी साहब अॼु कराची जे ज़िले मलीर जे सिंध एजुकेशन फाउंडेशन ज़ेरे तमामु हलंदड़ मुख़्तलिफ़ स्कूलनि जो दौरो कयो आहे, इंतिज़ामनि जो जाइज़ो वरितो आहे ऐं हलंदड़ तालीमी तौरु ॿियनि नसाबी सरगर्मी जे हवाले सां स्कूल मैनेजमेंट खां मालूमात वरिती आहे। गंवर लगाड़ी साहब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहो MD जो उहिदो संभाल खां पोइ अॼु मेवाकोट समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो विज़िट कयो आहे ऐं अॼु जेके स्कूल में विज़िट कयो उन वरिता उनजो छा चवणु आहे ऐं उन जी मुस्तक़बिल जी रिथाबंदी कहिड़ी आहे सिंध एजुकेशन फाउंडेशन स्कूलनि जे हलाइण जे हवाले सां। वालेकुम अस्सलाम, महिरबानी दादा। ॾिसो, ही इदारो जेको आहे ऑनरेबल चीफ मिनिस्टर साहब जिन जे डायरेक्ट सुपरविजन में हलंदो आहे। ही सिंध एजुकेशन फाउंडेशन जो हिकिड़ो बोर्ड आहे जेको मैनेजमेंट जो, जंहिंजा चेयरपर्सन ऑनरेबल वज़ीर आला आहिनि ऐं वाइस चेयरमैन एजुकेशन जा ऑनरेबल मिनिस्टर आहिनि। त उन्हनि जे हिदायतुनि ते असांखे सिंध जे कुंड कुड़िश में ख़ासि करे उन्हनि इलाइक़नि में जिते रिमोट एरिया आहिनि, जिते गुरबत आहे या स्कूल सरकारी मौजूदु कोन आहिनि या आहिनि त घटि तइदाद में आहिनि, उन्हनि इलाइक़नि खे फोकस करे मुफ़्त ऐं बहितरीनु तालीम ॾियण जो हिन जो मैंडेट आहे। अॼु मूं स्कूल तक़रीबन 6-7 इब्तिदा कई आहे। पहिरियों ॾींहुं आहे मूंखे जॉइन कई आहे, या 3-4 ॾींहं थिया आहिनि विज़िट कया आहिनि ऐं स्कूलनि खे यकीनन हर कम में बहितर खां बहितर करण जी गुंजाइश हूंदी आहे। सो इंशाअल्लाह अल्लाह जी मदद सां ऐं असांजे इदारे जे टीम जे ताउन सां जिते नंढियूं वॾियूं कमियूं कोताहियूं नज़र आयूं आहिनि उहे बि इंशाअल्लाह जल्दी पूरियूं कंदासीं त जी इदारो हिकिड़ो मिसाली इदारो हुजे ऐं असांजे वज़ीर आला साहब जिन जे ऐं वज़ीर तालीम साहब जिन जे विज़न ऐं अहकामात जे मुताबिक़ ही पंहिंजो ॾींहं ॾींहं तरक़ी करे इंशाअल्लाह। असां जीअं त अॼु अव्हांखे स्कूल में का मैनेजमेंट जो कम जो हूंदो, का हुन जी रिक्वायरमेंट ॿुधाई वई या अवां मैनेजमेंट खे कहिड़ियूं हिदायत कयूं, ख़ासि तौर ते अवां उन्हनि खे पाबंद कयो आहे सिंधी जेका ज़बान आहे उहा पढ़ाइण जे हवाले सां। ॾिसो, असां वटि लाज़मी आहे सिंधी मज़मून पढ़ाइणु। असांजूं सभु ॿोलियूं आहिनि, प्यारियूं ॿोलियूं आहिनि। अंग्रेज़ी छाकाणि इंटरनेशनल लैंग्वेज आहे, उहा त सभु ॿार पढ़नि था। उर्दू सां गॾोगॾु सिंधी लाज़मी आहे। सो मूं सभिनी मैनेजमेंट खे चयो आहे त पंहिंजे स्कूलनि में सिंधी ऐं उर्दू ॿई पढ़ाइनि। जिते ईअं उर्दू पढ़ाइनि था उते सिंधी बि लाज़मी पढ़ाइनि, छाकाणि ॿारनि खे अॻिते हली पंहिंजी मदर टंग या पंहिंजे सूबे जी ॿोली जेका आहे सरकारी, उन जी बि लिखण ऐं पढ़ण जी ॼाण हुजणु खपे। असां अवां अॼु जेके स्कूल विज़िट कया आहिनि उन्हनि में किथे का कम जी ज़रूरत आहे त अवां उते निशानियूं कयूं छा? ॾिसो, मूं अर्ज़ु कयो त हर जाइ ते हिकिड़ी वधीक गुंजाइश त हूंदी आहे न बहितर खां बहितर वञण जी। सो इंशाअल्लाह जेके विज़िट कया आहिनि, जेके कमियूं कोताहियूं आहिनि उन्हनि जी मैनेजमेंट खे ॿुधायूं आहिनि त उन्हनि खे अलाह कंदो त जल्दी दुरुस्त कंदा। ऐं मुंहिंजो इहो आहे त फ्रीक्वेंट विज़िट मुंहिंजा ऑफिसर कंदा। मूं हिकिड़ी ॻाल्हि नोट कई त सालनि ताईं कंहिं विज़िट न कया आहिनि। उन जे करे गैप थियण जे करे मुमकिन आहे त कुझु शयूं जेके बहितर थी सघियूं पिए उहे कुझु कमी कोताही हूंदी, पर इंशाअल्लाह हाणे फ्रीक्वेंट विज़िट थींदा त उहा कमी कोताही जेकॾहिं आहे बि उहा पूरी थी वेंदी इंशाअल्लाह। असां जीअं ॾिठो वेंदो आहे त जेके अक्सर इहे जेके स्कूल हूंदा आहिनि सेफ जा, उन्हनि में ग़रीब ॿारनि जो वधीक जो जेको फौरी तबक़ो उन्हनि जा ॿार तालीम हासिलु कंदा आहिनि। अॼु अवां हुन रुझान खे ॾिठो, ॿारनि जी केतिरी तइदाद आहे, कीअं था सम्झो जेके इलाइक़ा आहिनि पसमानदा ॿारहड़ी जा इलाइक़ा आहिनि उते उन्हनि जे ॿारनि जी तइदाद ॾिसी तव्हां कहिड़ो अंदाज़ो लॻायो? ॾिसो, असां त चाहियूं था त को बि ॿारु स्कूल खां ॿाहिरि न हुजे ऐं हुकूमत जी इहा ई कोशिशि आहे त हर ॿारु जेको बि 5 सालनि खां वॾो आहे उहो लाज़मी तौर ते स्कूल में दाख़िल थिए। सो असांजी कोशिशि ऐं ख़्वाहिश आहे। कैंपेन बि शुरू कई आहे, हले थी ऐं पाण वरी निकिरंदुसि मुख़्तलिफ़ ज़िलनि में। आवाम खे अपील कंदासीं त पंहिंजे ॿारनि खे ख़ुशूसन नियाणियुनि खे तालीम ॾियारीनि ऐं पोइ तालीम जे दौरान अध में छॾे न वञनि। हीअ जॾहिं फ्री तालीम आहे, का रुपयो बि फीस ॾियणी नथी पवे, पोइ ॿार जी तालीम कंटिन्यू न कराइणु ॿार सां इहा ज़्यादती आहे। मुंहिंजी सिंध जे तमामु आवाम खे अपील आहे, महिरबानी करे पंहिंजे ॿारनि खे स्कूलनि में दाख़िल करायो। हीउ इदारो तव्हांखे मुफ़्त तालीम, हर शइ किताब मुफ़्त ॾिए थो, ट्यूशन फी नथो वठे, सुठी तालीम जो बंदोबस्तु करे ॾिए थो। उन मां फ़ाइदो वठो। असां पंहिंजे इदारनि जी लिस्ट शाया कराईंदासीं जल्दी अख़बारुनि में, माण्हुनि खे ख़बर पवे त जीअं एडमिशन लाइ अप्रोच कनि ऐं उन मैनेजमेंट सां वञी मिलनि। जिस तरह अवां ॻाल्हि ॿुधियूं त सिंध एजुकेशन जेको MD गंवर लगाड़ी साहब अॼु विज़िट कया, असांजो चवणु त बाक़ाइदा अॼु 4 ॾींहंनि खां पोइ अॼु विज़िट ते निकिरी पिया आहिनि, तमामु स्कूल जो पाण विज़िट करे रहिया आहिनि ऐं स्कूलनि खे वधीक बहितर बणाइण लाइ लाॻापियल जेका मैनेजमेंट उनखे हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि ऐं इहो सिलसिलो सिंध जे समूरनि ज़िलनि ताईं वधायो वेंदो त जीअं जेको गैप रहिजी वियो आहे, जेके स्कूल में ज़रूरतूं आहिनि उन्हनि सभिनी पूरी कयूं वेंदियूं। कैमरामैन अब्दुल कादिर सां गॾु सरवर मेमन कराची।